साल ज़मीर के जागायो है आंडिस तक की है ना जाइलन खिलाफ जंग तो छोटिया भाषण आणि अंदर हल वरे रे के हाली जोरा दे सचू किथे आए कुर्बान वजास कुर्बान वारो खर्च खुटो था या कुत्ता पोया कढ लगा थई भतार अंदर आराम में आ सचू भतारू थे त बुधाई जाए से थाने तो नौ सूबेदार आयो है बा कहीं जी भी न तो बुधे अयो पे बुधाई जाए से त खमीसे ते खून जो केस दाखिल थी वे अंदर वंदा उधर जाए तो सचू चंगो मां हलाई तो हला त तो के केरे तो चे तू वे सजो दी वदो हुंदवा गिटियन में मणन में उताकत में चाठा हणंदो यार छोरा डाढो को तुजो पेट भरियल आहे अंदर हां भरियला इन में तो के को शक्कत लिखी रे दियो मोदी अने जट तो जे जट के लिखत रे हां बही वट ए सचू शलकार पोदी मारे छडी बा मारे छडी झल धनारन जा धक तको गाना बदल बता के गालियूं एक साओ एक पुछ पर मुके अद्दा न चवंदी कर छो न चवादा तू भी तो मुझे भाव जड़ो आई न तुझे भाव जड़ो खुदा न करे मुके तुझे भाव जड़ो जेको वते पीए जे खिलाफ गवाही दिनो अंदर छा सरमद बाबा खिलाफ शाहिदी थोड़े हाँ छोरी पर एक गाल बुधाए तो छड़ियाई जे सरमद जी नहीं शायदी न तो वारे पिड़े के फाई का घट सजा कोन लगंदी अंदर छा हाँ ऐनी छोरे के समझाए छड़ त दोदे खान जे खिलाफ बात न हणे मता अची न वजी कहे रगड़े में ए मारी तो खा घणा दुख दिसन थियो सिंध्याणियो तू महीना बटे हुई के दमे ही उम्र भर के ध्याणियो हित मुखड़ियों कई कुमाणियों राज जे जालिम रस्मन में
मारवी बाबा वारा चवन था तो कारियां ही मूंखे ही ज़ंजीर तुंहिंजे अबे ॾाॾनि से असूलनि सां बग़ावत जे ॾोह में मिलिया आहिनि। बाक़ी मां कारी न आहियां मां कारी। त पोइ तुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? मुंहिंजो ॾोह इहो आहे त मुर्दा परस मुआशरे खे मिटाए इंसानियत जो अलम बुलंद करण थी चाहियां। हिन ॾोह में कारी चई क़ैद कई वई आहियां। मारवी जेकॾहिं जॾहिं तो ते ज़ुल्म थींदो ॾिठुमि मां ईअं थो सम्झां मां तुंहिंजो मुजरिम आहियां। दिलि थी चए तुंहिंजा इहे ज़ंजीर लाहे मां पाण पाए छॾियां ऐं तोतां कारे जा कूड़ा दाग लाहे तोखे ॻाढ़ो वॻो पारायां। पर तूं ईअं नथो करे सघीं छो त तूं दोदे खान जो पुटु आहीं। तोखे कॾहिं बि मज़लूमनि सां मोहबत नथी थी सघे। मञा थो त मां हिकु पापी पीउ जो पुटु आहियां पर सच पुछे तुंहिंजे वजूद मुंहिंजे जीअ खे झोरे विधो आहे। किथे तोसां मोहबत त नथी वई आहे? मोहबत तहां मीरज़ादा हर रात एक नए रांदीगे सां रांदि कंदा आहियो। मोहबत लफ़्ज़ तुंहिंजे मुंहं ते सुठो नथो लॻे नादिर ख़ान। जेकॾहिं मां वहशत जी वाट विसारे पंहिंजे अबे ॾाॾनि जे ठहियल असूलनि जी बग़ावत करे ऐं पंहिंजे पुछड़ाइनि सां बग़ावत करे तोखे पंहिंजे ज़िंदगी जे सफ़र जो साथी बणायां, छा तूं मुंहिंजो साथ क़बूल कंदे? जेकॾहिं पंहिंजी इज़त जो इंतकाम वठण थी चाहीं त नादिर सां प्यार करणो पवंदई। न न न हा मारवी हा। हिन हवेलीअ खां ॿाहिरि को बि तुंहिंजी शराफ़त यकीन कोन कंदो। नादिर सां मोहबत करणी पवंदई। दोदे ख़ान लाइ इहा वॾी ज़िलत आहे त जंहिंखे हू कारी थो कोठे उन सां संदसि ई पुटु प्यार थो करे। छा सोचे मारवी? मुंहिंजी मुखलसी ते इतबार थी करी या शक? ॿुधाए मारवी। डिजना अच मारवी तुंहिंजा इहे ज़ंजीर लाहे बाहुनि जा हार पारायां। मोला थाइन छो त मूं हाणे सच खे सुञाणे वरितो आहे। अच मारवी। कुर्बान वारा किथे आई? अबा अंदर अंदर हिते कम ही लही विया थी। अबा थाने तो नओं सूबेदार आयो आहे। तव्हां पाणी तो ठहियो असांखे भगल कुर्सी ते वेहण जी सलाह ई नथो हणे। त पोइ अॼु था बदिली करायूं।
भोतार गाल वॾी अथई अंदरों अंदर चए पियो मूंखे एसपी साहब ख़ासि हिन थाणे ते रखियो आहे। एसपी साहब कमदार जहान एसपी साहब खां अॻिते बि आहे। तूं ये कर बाग वारे बंगले ते हलियो वञ गोराम खे न्यापो ॾे त मूंसां अची मिले। भोतार मां डुकंदो वञा या भॼंदो वञा? तूं नचंदो वञ माण्हू जी त थापी कान अथई। न हूंदी भोतार न हूंदी हूअं बि त माण्हू मां कम जो आहियां न अंदरों अंदर चङो मां हलां थो। अरे सचू नादर किथे आहे? भोतार नादर अंदर वेठो आ। छा थो करे अंदर? छा वरी छा थो करे? उहा कारी सां त साॻी उहे पिलकार अथसि कचारियूं थो करे हिकु पल न हेॾे वियो थी न हेॾे उहे ई पिलकार था साईं।